मैसेज मिलियो? हाँ, फर्स्ट ऑफ ऑल ह्यूमन राइट्स जो शुक्रिया ऐं ॿियनि कम्युनिटीज़ जो शुक्रिया जिन असांखे इनवाइट कियो। इन जो मतलब हल मूंखे इहो थो लॻे त वधीक खां वधीक अॼु अवेयरनेस थी। कुछ अहिड़ा डिपार्टमेंट्स हुया जिन जे बारे में असांखे ख़बर पई त शिकारपुर में उहे इदारा आहिनि ऐं कमु करनि था, इहा ख़बर पई। ऐं विक्टिम्स जे बारे में ख़बर पई त मतलब कुछ पाण जे हक़ लाइ विढ़णु चाहिनि था ऐं कुछ कंप्रोमाइज़ था करणु चाहिनि। लाइक सेफ हाउस आहे, DC हाउस में भी हेल्प थिए थी ऐं ॿिया खोड़ NGOs आहिनि ऐं जीअं लीगल एड त फ्री हूंदी आहे जेंडर बेस्ड वायलेंस। ॾिसो वुमेन वायलेंस ते जीअं त ॻाल्हायो वियो हुयो त हिते विक्टिम बि हुई जंहिंसां रेप केस थी रहियो हुयो। मां हिन ते इहो ॻाल्हाईंदमि त इहो छा आहे त लेक ऑफ एजुकेशन आहे, लेक ऑफ अवेयरनेस आहे त अहिड़ा केसिस थियनि था ऐं उन्हनि खे दॿायो वञे थो। इन जो सबबु इहो आहे त लेक ऑफ एजुकेशन ऐं अवेयरनेस न आहे असांजे सिटीज़ में। त असांखे कुझु सेशन्स अहिड़ा करणु घुरिजनि जंहिंमें पेरेंट्स खे एज़ वेल स्टूडेंट्स के उनके ॿारनि खे अवेयरनेस जा सेशन्स ॾिना वञनि त उहे जीअं पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाए सघनि। असल में असांजे सोसाइटी जो वॾो अलमियो इहो ई आहे त असां वटि ॻाल्हियूं घणी थी ॾियूं ऐं उन ते अमल घटि थींदो आहे। अॼु हिकिड़ी नंढड़ी कोशिशि ई ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जी तरफ़ां उनजो बुनियादी जेको मक़सदु हो इहो ई हो त शिकारपुर जे अंदरि जेके बि जेको आहे जिनसी तशद्दुद जा वाक़ियात थियनि था पिया उन्हनि खे प्रॉपर जेके फोरम्स आहिनि उन्हनि ताईं जेको आहे कहिड़े तरीक़े सां पहुचाइजे ऐं उन हवाले सां अॼु हिते डिफरेंट जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि जे तरफ़ां जेको आहे शिरकत कई वई। उन में असांजा जेके आहिनि लायर्स बि हुया, उन में असांजा मीडिया जा माण्हू बि हुया, उन में असांजा NGOs जा माण्हू बि हुया, उन में असांजा गवर्नमेंट डिपार्टमेंट्स जा माण्हू बि हुया, जेके ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहिनि उहे बि हुया, जेके सोशल एक्टिविस्ट आहिनि, वुमेन राइट्स एक्टिविस्ट आहिनि या ट्रांसजेंडर कम्युनिटी आहे, सभिनी जी हिते शिरकत थी आहे प्रेस क्लब में। ऐं अॼोके हिन प्रोग्राम जो जेको बुनियादी मक़सदु उहो इहो ई हो त जेके असां वटि रोज़मर्रा जा वाक़ियात थियनि था पिया उन मां कुझु वाक़ियात मीडिया ते रिपोर्ट थियनि था या सोशल मीडिया ते रिपोर्ट थियनि था या वरी उन्हनि मां अञा घटि वाक़िया जेके आहिनि उहे प्रॉपर जेके फोरम्स ताईं जेको आहे उहे पहुचनि था पिया। सो अॼु बुनियादी तौर ते इहा आगाही ॾिनी वई आहे कम्युनिटी खे या जेके डिफरेंट स्टेक होल्डर्स खे त भई तव्हां जेको आहे माना उहो जेके तव्हांजे पसगिरदाई में जेको आहे इन क़िस्म जा वाक़ियात थियनि था तव्हां प्रॉपर जेके मसइला HRCP जी जेका हेल्पलाइन आहे या उन्हनि जो जेको कंप्लेन मैकेनिज़म आहे उन्हनि ताईं इहे शयूं जेको आहे माना तव्हां प्रॉपर तरीक़े सां पहुचायो त जीअं जेके समाज में जेके पीड़ियल तबिको आहे उन्हनि जी का दादरसी थी सघे। कहिड़ा इदारा असां कमु करे सघंदा आहियूं सरकारी इदारा? ॾिसो असां वटि ह्यूमन राइट्स जे हवाले सां हिकिड़ी त गवर्नमेंट जी कमीशन ठहियलु आहे जेको आहे सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जेको आहे ऐं ॿी जेको आहे असां वटि जेका नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन आहे जंहिंजे तरफ़ां ही प्रोग्राम थियो जेको आहे नेशनल ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जेको आहे इहा हिकिड़ी असां वटि नेशनल लेवल जी वॾी ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका काफ़ी सालनि खां जेको आहे 30-40 सालनि जी उन्हनि जी हिस्ट्री आहे। उन में जेको आहे उहो ह्यूमन राइट्स ते कमु कनि था ऐं उन्हनि जो रीजनल हिकिड़ो नेटवर्क ठहियलु आहे हैदराबाद रीजन में उन्हनि जी ऑफिस आहे। उन्हनि जी मेंबरशिप जो हिकिड़ो जेको प्रोसेस आहे जेको आहे उहो माना वेबसाइट ते उन्हनि जी ओपन मेंबरशिप हूंदी आहे। कोई बि जेको आहे एक्टिविस्ट माण्हू जेको सम्झे थो जेको आहे त भई मां बाशूर माण्हू आहियां ऐं मां पंहिंजे सोसाइटी जो जेको आहे दाद फरियाद करे सघां थो पियो उहो उन ते मेंबर थी करे ऐं उन्हनि माण्हुनि जा जेके इशूज़ आहिनि जेको आहे उहे ह्यूमन राइट्स जे थ्रू जेके आहिनि रिज़ॉल्व कराए सघनि। असां वटि डिफरेंट इदारा ठहियल आहिनि। असांजा सोशल वेलफेयर डिपार्टमेंट में जेको आहे चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट ठहियलु आहे जिते जेको आहे हिकिड़ो चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर बि रखियलु आहे। उहे बि पंहिंजे वसार कमु कनि था पर जीअं त ओवरऑल तव्हांखे ख़बर आहे जेको आहे त असां वटि जेके गवर्नमेंट डिपार्टमेंट्स आहिनि उन्हनि जो हाल जेको आहे माना पूरो सारो आहे। सो उन में जेसितोणी गॾियल तौर ते जेको आहे अवेयरनेस अचे ऐं हिकिड़ो बिहेवियर चेंज थिए माण्हुनि जो तेसितोणी जेको आहे वधीक बहितरीन। जी अॼु जो जेको प्रोग्राम आहे असां ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जे तावन सां जेंडर बेस्ड वायलेंस ते रखियोसीं। उन में मुख़्तलिफ़ तजवीज़ूं गौरे हेठि थियूं। त मां पहिरीं सभ खां अवल तजवीज़ इहा हुई त जेके ही मसइला थियनि था केसनि खे जेके वालिदेननि जा मतिलबु कंहिं सां बि को मसइलो थिए थो त प्रिस्यू छो नथो कयो वञे। त उन में सभ खां वॾो मसइलो इहो आहे त लेक ऑफ अवेयरनेस आहे। माना उन मसइले खे असां प्रॉपर जड़ ताईं वञो ई न पिया। इन जे करे पोइ असीं हिकिड़ी तजवीज़ रखीसीं, उन तजवीज़ ते बि अमल कयो वियो। उन खां पोइ हिते चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर वेठो जन उन तजवीज़ खे क़बूल कयो। उन्हनि चयो त असां हिननि खे लीगल एड फ्री प्रोवाइड कंदासीं। उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके जेंडर बेस्ड जा सभ खां वॾा जेको मसइलो आहे उहो आहे ट्रांसजेंडर सां।
उहे बि ज़ेर गौर थियो ऐं उन्हनि जे मुतलिक़ बि असीं ॻाल्हि रखीसीं ऐं ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान इन्हनि असां सां ताउन कयो ऐं इहा ॻाल्हि रखी त असां फर्दर भी डिस्कशन कंदासीं ऐं सेशंस रखंदासीं। वॾी महिरबानी। सिनफी तशद्दुद के हवाले से जब शिकारपुर में हम आज जो अपना हमने आउटरीच मीटिंग की, उसका मकसद ये था कि गैरत के नाम पे कत्ल हो, जबरी शादियां हों, हैरेसमेंट के केसेस हों, विरासती हक से महरूम जिस तरह से हमारे यहाँ ख़वातीन को रखा जाता है, जिरगा हमारे यहाँ होते हैं, वट्टा सट्टा और ट्राइबल क्लैशेस जो है, इस तरह के इश्यूज़ जो ख़वातीन, जिसमें कि ख़वातीन का एक बहुत बड़ी तादाद जो है वो इसमें या तो कत्ल होती है या वो बहुत सारे ज़हनी, जिस्मानी और माशी तशद्दुद का शिकार रहती हैं। उन ख़वातीन के लिए आवाज़ उठाई जाए, उसके लिए सोचा जाए, तजावीज़ सबसे शेयर भी की जाए और ली भी जाएँ कि किस तरह से हम इसको बेहतर कर सकते हैं। चूँकि शिकारपुर में सिविल सोसाइटी जैसे कि आज थी, हमारे वकला साथी थे, जर्नलिस्ट थे, ख़वातीन थी, विक्टम्स थी, ख़वातीन जो थी, चाहे वो रेप केसेस की हों या तशद्दुद, फ़िज़िकल तशद्दुद का शिकार होने वाली हों या हैरेसमेंट की, जब ये सब साथ थे और ये गुफ्तगू हमने की तो वो सिर्फ इसीलिए की कि जो कवानीन बनाए गए हैं, चाहे वो डोमेस्टिक वायलेंस का बिल हो, हैरेसमेंट का हो, सेक्शुअल अब्यूज़ के कवानीन जो हैं, इनको अमली तौर पे इन पर अमल दरामद करवाया जाए। जो जुड़े हुए इदारे हैं, पुलिस है, वुमेन प्रोटेक्शन सेल्स हैं, सेफ हाउसेस हैं, दारुल अमान है, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट्स हैं, जो ख़वातीन के लिए ख़ास तौर पे बनाए गए हैं, वो किस तरह से काम कर रहे हैं और कवानीन पे अमल किस तरह हो रहा है, इन सब को हमने जब डिस्कस किया और हमने तजावीज़ ली कि हम इसको कैसे बेहतर कर सकते हैं, तो बहुत सारे साथियों ने तजावीज़ भी दी और शेयर किया कि हम इसको एक जगह पे अगर सब मिलके करते हैं तो ये सिनफी तशद्दुद से पाक माशरा और शिकारपुर को पाक कर सकते हैं। अॼु को प्रोग्राम ह्यूमन राइट्स के हवाले से हुयो। इन काफ़ी सालन खां बाद में ह्यूमन राइट्स वारा जेका आहिनि शिकारपुर में आहिनि। आसमा जहांगीर जे दौर में जॾहिं असां वटि हिते भुटो छोकिरियूं कारोकारी जे केस में मर्डर थियो हुयो उन्हनि जो, तॾहिं इहे जेका आहिनि ह्यूमन राइट्स वारा आया, उन खां बाद में हाणे आया आहिनि। माना ये तो ऊँ ही थियो त हज़ारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती रही, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा। आसमा जहांगीर खां पोइ वरी हाणे दीदावर पैदा थिया आहिनि। ही चवनि था वक़्तन पोइ वक़्तन असां हाणे शिकारपुर में ईंदा रहंदासीं, छो जो शिकारपुर में इंसानी हक़नि जी लताड़ तमामु घणी आहे और अहिड़े इदारनि खे तालकनि में ज़िले लेवल ते प्रोग्राम रखणु। अॼु ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जी अवेयरनेस मुहिम जे सिलसिले में हिकिड़ी गॾिजाणी ॾिठी वई। हिते मूं दोस्तनि खे ॿुधायो, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जे जेके लाॻापियल उहिदेदार आहे उन्हनि खे बि मूं ॿुधायो त जॾहिं शिकारपुर में असां वटि 2 सौतियूं क़तल थियूं हुयूं, जने में आबदा ऐं तहमीना, तॾहिं उहो मामिलो एॾो हाई प्रोफाइल थियो हुयो जो आसमा जहांगीर खे ख़ुदि जेका ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जी बानी आहे, शिकारपुर में अचणो पियो हुयो ऐं हिते डिस्ट्रिक्ट काउंसिल हॉल में हुन सेमिनार खे बि ख़िताबु कयो हुयो। पर पोइ थियो इहो त एॾे हाई प्रोफाइल केस जे बावजूदि उहो जेको आहे सो जेको मुतासिर हुयो ख़ानदान, उन जेको आहे सो जवाबदार दुरुसां ठाह करे वरितो ऐं नतीजे में असां जेके सहाफ़ी दोस्त आहियूं, जेके सोशल एक्टिविस्ट दोस्त आहियूं, उहे मायूस थिया हुआसीं। मूं उन्हनि खे तजवीज़ूं ॾिनियूं त निशानदियूं त असां वटि थींदियूं आयूं आहिनि। निशानदेहनि खां पोइ मसइलनि जा जेके हल आहिनि, जेके सबब आहिनि, उन्हनि खे सम्झो वञे ऐं उन्हनि खे सम्झण खां पोइ उन्हनि जे नतीजनि ते गौर कयो वञे। उहे जेसीं ताईं मसइलनि जा तव्हां हल न ॻोल्हींदव, तेसीं ताईं औरतुनि ते बि तशद्दुद थींदो रहंदो, तेसीं ताईं संग चटी जा मामला बि थींदा रहंदा, तेसीं ताईं जरगा बि थींदा रहंदा। असां वटि हिकिड़ा त उहे मामला आहिनि जेके सिधा सवां इंसानी हक़नि जा आहिनि, हिकिड़ा उहे मामला आहिनि जेके असां वटि माण्हुनि खे ज़हर पीअण ते या ज़हरीली ज़िंदगी जीअण ते मजबूर कयो थो वञे। मिसाल तौरु हर शइ में असां वटि मिलावट आहे, खीर में केमिकल आहे, असां वटि असांजो पाणी जेको आहे शिकारपुर जो ज़हरीलो बणिजी वियो आहे। त इहो बि हिकिड़ो वॾो डिज़ास्टर आहे जेको असां वटि माफ़ियाउनि पैदा कयो आहे। त उन्हनि माफ़ियाउनि खे बि ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जेको आहे सो निगाह में रखे ऐं मूं हिननि खे तजवीज़ कयो त तव्हां हिते असां वटि जेके साइकाट्रिस्ट आहिनि या जेके असां वटि एनालिसिस कंदड़ दोस्त आहिनि या जेके रिसर्च स्कॉलर आहिनि, उन्हनि जूं तव्हां ख़दमतूं वठी करे सोसाइटी में हिकिड़ो अहिड़ो माहौल पैदा कयो त जेके नफ़्सियाती रुझान आहिनि, जेके नफ़्सियाती मामला आहिनि, उहे असांजा हल कया वञनि। जेसीं ताईं असांजो जेको कंप्लेनर आहे, जेको मुतासिर माण्हू आहे, उनखे इहा ताक़त न हूंदी, इहो ॾढ न हूंदो, इहो उत्साह न हूंदो त मूंखे को बि हाणे
तजर्बो न करे सघंदो तेसीं ताईं उहो बीही करे ॼमी मुक़ाबिलो न करे सघंदो। इन करे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त माण्हुनि खे एतिरो तव्हां पावर ॾियो, एतिरी ताक़त ॾियो जो उनखे को बि वॾेरो, को बि तरह जो भोतार, को बि जेको आहे सो चङो मुड़ुसु इन जेको आहे सो जबरी रज़ामंदी जे लाइ आमादा न करे। जी असां पंहिंजे हक़नि लाइ त इलाही कई आहे कोशिशि, ऐं अलाह जो शुक्र आहे हाणे कुझु बहितरी आई आहे। ईअं सम्झो रुपए मां 20 रुपया अञा 80% रहियल आहे। अल्लाह मालिक आहे, इंशाल्लाह अॻिते मां निकिती आहियां रोड ते ऐं इन इदारनि में इंशाल्लाह पंहिंजे ट्रांस लाइ सुठो कमु कंदुमि।